कंदाकोट में मादरी ज़बान के आलमी दिन पर एसयूपी कारकुनान का एहतजाजी रैली। सिंधी ज़बान को कौमी ज़बान का दर्जा दिया जाए। मजीद यहाँ मौजूद रैली के शुरका से जानते हैं। वश चैनल मेहरबानी। वश चैनल हर वक्त पाकिस्तान और सिंध वास्ता व जाकोड़ था मां तमाम थोराइतूं असल मछली में आलमी ॾियार हुए सॼे सिंधा मां जेको सो पाकिस्तान मां जेको सो हर क़ौम हक़े त जेको सो ॿोली यार वधी यार क़ौमी ॿोली दर्जो ॾिए खपी। मां सिंध गवर्नमेंट पर पाकिस्तान गवर्नमेंट यार गुज़ारिश करूँ कदो त मेहरबानी खने मैं सिंधी ॿोली यार कौमी ॿोली दर्जो आते मैं हमें घुरे मैं हज़ार साल पुराना है मुतालबो है मां उम्मीद देर खनूँ कतो तो इंशाल्लाह मारवाड़ी हक मिली मैं जो कोई सो सिंधी बोली और कौमी बोली दर्जो ज़रूर मिली। आज मादरी ज़बान के हवाले से सारी दुनिया में जो है कि जो है ना वो दिन मनाया जा रहा है। उस हवाले से सिंध की कदीमी और कौमी ज़बान का दिन हम मना रहे हैं और उस हवाले से हम हुकूमत गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान को से भी गुजारिश करते हैं कि सिंध की कौमी ज़बान को सिंध का सिलेबस जो स्पेशल हमारे बड़े शहरों में नहीं पढ़ाया जाता उसको भी वहाँ पर ऑन करें और सिंध की ज़बान को कश्मीर से लेकर कराची तक जो है ना वो हमारा जो सिलेबस है वो सिंधी होना चाहिए। कौमी ॿोलियुनि जी इंटरनेशनल ॾींहुं आहे। इन क़ौमी जे ॾींहं जे हवाले सां एसपीयू जी पूरे सिंध में इहो मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। दोस्तों ॾिठो वञे त जेके ॿोली में ख़ूबियूं हूंदियूं आहिनि उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। ॿोली में नसर हूंदो आहे, नज़म हूंदो आहे, उनजो ग्रामर हूंदो आहे, उनजी कहाणी हूंदी आहे, उनजा ड्रामा हूंदा आहिनि, उनजी आखाणी हूंदी आहे। सभिनी लिहाज़ खां सिंधी ॿोली हिकिड़ी जामिया ॿोली आहे ऐं सिंधी ॿोली मुंहिंजे ख़्याल में दुनिया जी जामिया ॿोलियुनि मां ॿियों नंबर ते वॾी ॿोली आहे अरबी खां बाद में। सो असांजो इहो मुतालबो आहे त असांजी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। ऐं ॿियो इहो बि जेको आहे ॾिठो वञे त तारीख़ी लाइब्रेरियुनि में सिंधी ॿोली जी जेकी लिखणी आहे उहा मीर अली मोहम्मद टालपुर जी जेकी लाइब्रेरी आहे खैरपुर में उनमें असांजी सिंधी ॿोली जी लिखणी जेकी मौजूदु आहे उहा 1190 हिजरी जी आहे। उनखां अलावा डॉक्टर मोहम्मद अली मोहम्मद। सिंधी ज़बान सदियों से बोली जाती है। तारीख गवाह है सिंधी सदियों से यहाँ आबाद हैं। सिंध हुकूमत को चाहिए कि सिंधी ज़बान को कौमी ज़बान का दर्जा देकर सरकारी दफ्तरों में लिखी जाए। मोहम्मद उस्मान टावरी के साथ इस्लाम दीन बंगवार, वश न्यूज़ कंदाकोट।